हिकड़ो डॉक्टर साहब बाबा जो प्यारो उनजे भागे सकरात जो गोगरो लगो। अल्लाह बाबा साईं वटि आयो जे साईं में साहब मुझे भागे सकरात जो गोगरो लगो। 15 ॾींहं थिया आहिनि वेचारे जो रूह परवाज़ नथो थिए, न पानी तो वात में वञे न मानी थी वात में वञे। अल्लाह अकबर कबीरा एडो तो गोगरोणे जो घर तो सजो मथे ते तो खणे पर गोगरे जो आवाज सजे पाड़े में इलाके में एडो हले पियो जो वेचारा पाड़े वारा सुकी आहिनि सभिनि जा साह मुठ में अची आहिनि। मेहरबानी करे ताल वॾियो हलन उते क़ुरान जी तिलावत करन मन अल्लाह रहम करे। जॾहिं असां उते वियासीं मां सचो वाक़ियो थो ॿुधायां उते असां वञी पहुतासीं। अल्लाह अकबर कबीरा असांखे ॿिए कमरे में विहारियऊं उते असां क़ुरान शरीफ़ जो ख़त्मो कढियोसीं। एडो दगो घुरो पियो अचे जो असांजा बि हाव चीरजनि पिया। आख़िर असांखे वठी हलिया अचो त मथां दुआ घुरो तां तालब मथां अची पढ़ो त मन रब रहम करे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो जॾहिं असां मथां आयासीं उनजे अल्लाह अकबर कबीरा हीअं जो उनखे ॾिठोसि एॾो पियो गोगरो हणे साह एॾो पियो छिके जो सॼो वेचारो खजी पियो वञे। पेट ऐं चेल वेचारे जी खजी पई वञे। कंध ते ज़ोर हेॾां पेरनि ते ज़ोर हीअं वॾो साह खणी गोगरो हणी वरी पाण खे छॾे पियो। वरी वेचारो किरी पियो पए वरी जो हीअं मथे खणे पियो पाण खे गोगरो पियो हणे त वरी छिकजी पियो वञे वरी छॾे पियो त वरी किरी पियो पवे। अल्लाह अकबर कबीरा पोइ ख़बर पई त इहो अबे मां सां विढ़ंदो। पोइ ख़बर पई त इहो बेदीन हो बेनमाज़ी हो। पोइ अल्लाह जे अलाए कहिड़े गुनाह ते हिन ते कावड़ियो जो अल्लाह जे सकरात जी तकलीफ़ ॾेई हिनखे दुनिया में ई अल्लाह जे अज़ाब जे हवाले करे छॾियो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो रब खे क़ुरान मजीद ॾाढो प्यारो आहे। रब खे तालब ॾाढा प्यारा आहिनि। इहे नबी साईं जा महिमान आहिनि। आख़िर असां सभिनी दुआऊं घुरियूंसि क़ुरान जी तिलावत कईसि। रब मेहरबानी फरमाए आख़िर उनजो रूह परवाज़ कयो। आख़िर अल्लाह उनखे सकरात वारी तकलीफ़ खां निजात नसीब फरमाई। अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्सु वल कमरु बिहुस्बान वन्नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समाअ रफ़अहा ववज़अल मीज़ान अल्ला ततगौ फिल मीज़ान वअक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़सिरुल मीज़ान। अञा वॾी आवाज़ सां सच्ची तो ॿुधायां एॾो पियो गोगरो हणे हीअं वीचारो छिकिजी पियो वञे वरी हेठि पाण वरी जो गोगरो हणे त वरी छिकिजी पर पोइ अल्लाह क़ुरान जे सदके रहम कयसि तालबनि जी दुआ जे सदके रब साईं दुनिया जे जहान मां आख़िर पाण ॾे घुराए। अबा जंहिंखे दुनिया में एॾी रब सकरात में तकलीफ़ ॾे पोइ तव्हां पाण सोचो त इन जे लाइ क़ब्र जो अज़ाब केॾो हूंदो। अल्लाह आख़िरत में अज़ाब इन जे लाइ केॾो हूंदो के परवाह न। वरी असांजे पाड़े में ॿियो वाक़ियो थियो। हिकिड़ी वेचारी माईअ खे कैंसर थी पई निड़ीअ में। अल्लाह कराची जे डॉक्टरनि जवाब ॾिनो इस्लामाबाद जे डॉक्टरनि जवाब ॾिनो। वेचारी माईअ खे खणी आया डॉक्टरनि चयो त वञी सुम्हारियोसि मौत जो इंतज़ार कयो। आख़िर वेचारीअ खे घर विहारियऊं सुम्हारियऊं। वेचारी के निड़ीअ में सुराख
मानी भी खाए तो मानी निड़िया मुंह निकती भी अचे पानी भी पिए तो वेचारे जो पानी निड़िया मुंह निकतो भी अचे अल्लाह अकबर कबीरा आखिर आया वरी इन्हनि खे भी कुरान मजीद आखिर याद आयो बियो रस्तो ही नजर न पियो अचे इन माई जा बजड़ा बाहर आया तहलो तालबता कुरान जी तिलावत क्यों मन अल्लाह रहम करे असा एकड़े डी भी व्याज वरी बे डी भी वठिया वरी टे डी भी कुरान जो खत्म कर रहा तमन अल्लाह बाज करे आखिर असा के चवंद हलो मां जे मथों हली दुआ करो मां जे मथों पढ़ो मन रब बाज करे 6 महीनन को वेचारी इंतजार में आ मौत जे मौत न तो अचे अल्लाह अकबर कबीरा ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो असां उते वियासीं वञी उते अम्मा जे हाल खे ॾिठोसि असांजे अखियुनि मां पाणी वही आयो असांजूं दिलियूं रोअन पियूं अलाए छा पियो थिए अम्मा वेचारीअ जे निड़ीअ में सोराग वेचारे अखियुनि मां पाणी हारे ऐं हीअं हथनि जा इशारा करे ऐं हथ चए पई त दुआ घुरो अल्लाह को मुंहिंजे लाइ मूंते रब रहम करे असां दुआऊं घुरियूंसीं नज़र कईसीं त अम्मा जे हुन कमरे में टीवी पई आहे टीवीअ जे मथां क़ुरान शरीफ़ पियो आहे असां रड़ियूं निकिरी वियूं असां जो ज़ालिम होए छा कयो अथव तॾहिं त अम्मा वेचारे खे एॾी तकलीफ़ आई आहे जो तव्हां क़ुरान मजीद वेचारे खे इज़ायो आहे तव्हां टीवीअ जे मथां क़ुरान शरीफ़ खे रखियो आहे केॾी क़ुरान मजीद खे तकलीफ़ आई हूंदी वारो कयो हिन कमरे मां टीवी कढो टीवी कढराईसि आख़िर उन ई कमरे में क़ुरान जी तिलावत थी सूरे यासीन सूरे मुल्क सूरे रहमान पढ़ीसि रब साईं क़ुरान जे सदके एड़ी मेहरबानी फरमाई जे माईअ वेचारीअ जो 6 महीननि खां रूह परवाज़ न पियो थिए वो अल्लाह जे फज़ल सां उन ई ॾींहुं शाम जो रूह परवाज़ दियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्त इहो तो गुनाहगारनि जो मौत ओ मुंहिंजा भाइरो मां तव्हां सभिनी खे मिनते मेड़ करण आयो आहियां वॾो ॾुखियो आहे गुनाहगारनि जो मौत नबी साईं फरमायो गुनाहगारनि जो मौत ईअं थींदो आहे जीअं कंडनि में कपां फाथल हुजे उन कपां खे सट ॾिजे साईं फरमायो कीअं कंडा शिकबा कीअं कपां शिकबी वरी साईं फरमायो छॾे ॾिजे कपां खे वरी शिक ॾिजे साईं फरमायो गुनाहगार जो जॾहिं रूह परवाज़ थींदो आहे अल्लाह ताला उन जे रग रग में सट हणाईंदो आहे वरी हज़रत इज़राइल खे चवंदो आहे छॾे ॾे वरी सट हणाए वरी इज़राइल खे चवंदो आहे छॾे ॾे ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो वॾो तड़पी तड़पी गुनाहगार मरदा आहिनि उञारा थी गुनाहगार मरदा आहिनि बुखारा थी गुनाहगार मरदा आहिनि वॾे ईज़ाउनि सां उन्हनि जो रूह परवाज़ थींदो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो तंहिंजे करे मां तव्हांखे मिनथे मेड़ करण आयो आहियां नबी साईं फरमायो जेकॾहिं अल्लाह गुनाहगारनि जो मौत वारो अज़ाब हाँ दुनिया जे साम्हूं ज़ाहिर करे मिटनि माइटनि जे त दुनिया वारनि जा हाव ई फाटी पवनि एॾो दर्दनाक मौत जे वक़्तु उन्हनि जे मथां अज़ाब थींदो आहे गुनाहगारनि जे अखियुनि मां मरण जे टेम ते घोड़ा वेही ईंदा आहिनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो ऐं नेकोकारनि जो ईअं मौत थींदो आहे जीअं अटे मां वार निकिरी वञे ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला ताज़नू वअबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम अञा वॾी आवाज़ सां बाबा साईं जो मिसाल तव्हांजे साम्हूं कीअं वीचारो दुनिया जो जान छॾियो हुजे ख़बर ई न पई डॉक्टर शहीद इस्लाम जो मिसाल तव्हां असांजे साम्हूं मस्जिद में निमाज़ में सजदे में गोलियूं लॻियूं
इहो तो वञी वञी पंहिंजे रब सां मिलई है असांजो मौलाना अब्दुल शहीद भा कुरान शरीफ़ जी तिलावत कंदे कंदे शहीद थी नायब नाज़िम हो ॻोठ जो वॾड़ो हो कमकार हूंदा हुआसीं पोइ वीचारो जॾहिं बि ॻोठो निकिरंदो गाॾीअ ते नंढड़ो क़ुरान मजीद पियो हूंदो हुअसि गाॾीअ में खोले करे सूर यासीन शरीफ़ पढ़ंदो वीचारो पढ़ंदो पियो जे सूर यासीन शरीफ़ ऐं ज़ालिम मोरीअ में लिखिया वेठा जीअं जो निकिता त अची वीचारे खे बंदूक हयूं ऐसी कारतूस सॼो वीचारो नवनि शुरनि सां अची लॻो भाऊअ खे अल्लाह वीचारो उते छॾे ते अल्लाह अकबर करे शहीद थी वियो क़ुरान शरीफ़ वीचारे को हथ मुंहुं छॾाइजियो पर अल्लाह साईं अहिड़ी चपनि ते मुस्कुराहट आणी छॾियसि जो दुनिया वारा ॾिसी हैरान पिया थियनि चवनि पिया त मौली अब्दुल हई त ज़िंदा आहे जीअरो आहे हे त खिले थो जवाब वारे खे जवाब ॾिनो चई शहीद थी वियो आहे पर मरण जे टाइम ते क़ुरान जी तिलावत जे सदके अल्लाह साईं हिन खे मलाइकनि जे ज़रिए बिश्त जी अहिड़ी ख़ुशख़बरी नसीब फरमाई आहे जो हिन जे चपनि ते कामयाबी जी मुस्कुराहट पहुची वई आहे मुंहिंजा अज़ीज़ो अहिड़ो बणायो पाण खे मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह है नज़र कई त यार चई त मां त हिकिड़े सां हलण लाइ तयारु आहियां एॾा छो आया हो त पुटनि सां चयो त बाबा ॿियो त कोई न आहे सिर्फ़ु तव्हां ऐं मां हे कंहिंसां था तव्हां ॻाल्हायो चई पुट तूं नथो ॾिसे मां थो ॾिसां हे हज़रत इज़राइल आयो आहे रूह परवाज़ करण जे लाइ ऐं वरी ॾींहुं मलाइकनि जी फ़ौज वठी आयो आहे मां चवांसि थो मां तोसां इज़राइल त अकेले सां हलां हेॾा छो वठी आयो आहियां त मलाइक था उहे चवनि त अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नह चवंदा साहिब असां तुंहिंजे रूह खे प्रोटोकॉल सां वठण आया आहियूं तोखे मुबारक हुजे क़बर क़यामत जो फ़िक्र ई न कर हेॾो हज़रत इज़राइल तुंहिंजो रूह परवाज़ कंदो असां प्रोटोकॉल में तुंहिंजे रूह खे वठी वञी रब जो दीदार कराए तुंहिंजे रूह खे जन्नत में वञी पहुचाईंदासीं अञा वॾे आवाज़ सां मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो इहो त नेकोकारनि जो मौत हिकिड़ो वीचारो आलम सगोरो क़ुरान शरीफ़ पढ़े थो क़ुरान जी तिलावत कंदे कंदे वीचारे खे वाइदो कंदे कंदे मौत थो अची वञे उते जो उते वीचारे जो दम परवाज़ थो थिए मुंहिंजा अज़ीज़ो पाण खे नेक बणायो पाण खे निमाज़ी बणायो अॼु इरादो कयो चओ इंशाअल्लाह नेक थींदासीं मरणो आहे कोन न हर हाल में मरंदासीं पर नेक थी मरूं हर हाल में मरदासीं पर निमाज़ी थी मरूं हर हाल में मरदासीं पर पंहिंजो रब परचाए मरूं कंदो महिनत कहिड़ा कहिड़ा अॼु इरादो आहे की इंशाअल्लाह मौत जी तयारी कंदासीं ऐं ख़बर न आहे त कंहिं महिल तो मौत अचे हज़रत अलीअ फरमायो हर राति खे आख़िरी राति सम्झो हर ॾींहं खे आख़िरी ॾींहुं सम्झो हर घड़ी मौत जी तयारी में रहो ख़बर ई नथी पए लामारान मौत जा झटका हो वियो हो वियो हो वियो हो वियो वठ वठां लॻी पई आहे क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून मरणो आहे नमाज पढ़ंदे पढ़ंदे मौत अचे मरणो आहे क़ुरान जी तिलावत कंदे कंदे मौत अचे मरणो आहे पर मस्जिद में मौत अचे मरणो आहे पर ज़िक्र कंदे मौत अचे ला इलाहा इल्लल्लाह कलमो भरींदे मौत अचे ओ मुंहिंजा अज़ीज़ो अहिड़ो मौत न अचे जो गुनाहनि में गर्क हुजूं राग ॿुधंदे ॿुधंदे मौत अची वञे अहिड़ो मौत न अचे जो टीवी ॾिसंदे ॾिसंदे मरी वञूं मां तव्हांखे गुज़ारे थो कयां अहिड़ो मौत न अचे जो ज़ना कंदे कंदे मरी वञूं
पोत कब्र भी अजाब, आखिरत में भी अजाब। या वैलना मुंबासना मिम्मर कदमा हादा मा वादर रहमान व सदकल मुरसलून। अन्या वरी आवाज़ नारे तकबीर, शानी कुरान, शानी मुस्तफा, शानी सहाबा, शानी अहल बैत, अज़मत कुरान, अज़मत सहाबा।